रोड जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतनि चइनि मासूम ॿारनि खे ॾाढे सख़्तु ज़ख़्मी करे विधो। इस्पताल मुंतक़िल इलाइक़े में ख़ौफ़ पकड़ियल वारसनि पारां कुता मार मुहिम हलाइण जो मुतालबो। उन सिलसिले में रोहिड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतनि धारदार हमला करे ॿिनि सगन ॿारनि समेत चइनि ॿारनि खे ॾाढे सख़्तु ज़ख़्मी करे वरितो, जिन खे इलाज लाइ तालका इस्पताल रोहिड़ी आंदो वियो, जिते संदन इलाज जारी हो ऐं वैक्सीन कराई वई। सीमेंट फैक्ट्री भरिसां ॻोठु सादलोजा रहवासी 2 सगा ॿार 8 सालनि जो फरमान ऐं 3 सालनि जो फुरकान पुट अब्दुल सत्तार चुरड़ो ऐं लोंग पुट जे रहवासण 5 सालनि जी तैयबा भुट्टो ऐं जिसकाणी ॻोठ जी 8 सालनि जी मासूम ॿारड़ी शाहिदा शामिल आहिनि। ॿारड़नि जे वारसनि जो चवणु आहे त कुतनि ॾाढ़ण वारनि वाक़िअनि खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ पकिड़िजी वियो आहे ऐं मासूम ॿारड़ा ख़ौफ़ में मुब्तला थी विया आहिनि। कुतनि जे ॾाढ़ल ॿारड़नि जे वारसनि फौरी तौर कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो करे छॾियो आहे। सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।